नाज़िम पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं त ख़ैरपुर में वाह मां अणॼातल औरत ऐं ॿार जा लाश ठाहिया आहिनि। पुलिस वाह मां लाश कढराए अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं ख़ैरपुर में वाह मां अणॼातल औरत ऐं ॿार जा लाश ठाहिया आहिनि। पुलिस वाह मां लाश कढराए अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। इन हवाले से राब्तो कयो आहे ख़ैरपुर में आवाज़ टीवी जे रिपोर्टर शकील जावरी सां। जी शकील, अपडेट कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ख़ैरपुर जो थाणो आहे शाह लतीफ़, उन जी हद आहे जितां जेको आहे नामालूम औरत ऐं 3 सालनि जे मासूम ॿार जा लाश जेको आहे लुढ़ंदे ॾिसी करे शहरियुनि पुलिस खे इतलाह ॾिनो ऐं बर वक़्तु पुलिस ऐं शहरियुनि जेको आहे लुढ़ंदड़ लाश वाह मां कढराए करे सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतकिल करे छॾिया आहिनि। उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त औरत ऐं ॿारड़े जी जेको आहे सुञाणप न थी सघी आहे। संदन लाशुनि जा पोस्टमार्टम कराइण बाद जेको आहे वधीक कार्रवाई करे रहिया आहियूं। ऐं जॾहिं त ॿिए तरफ़ जेको आहे पुलिस जो इहो बि चवणु आहे त इहो बि क्लियर न आहे त हीअ जेको आहे औरत मासूम ॿार समेत ख़ुदकुशी कई आहे या जेको आहे औरत ऐं हुनजे मासूम ॿार खे क़त्ल करे संदसि जेको आहे संदन लाश वाह में लोड़िया विया आहिनि। जी ठीकु है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।